बुलेटिन शुरुआत में एक ॿी अहम ख़बरूं त हिंदुस्तान जी हिक ॿी किरियल साज़िश बेनकाब थी वई आहे। फैक इनकाउंटर्स जे स्पेशलिस्ट हिंदुस्तानी फौज जो हिकु ॿियो फॉल्स फ्लैग ऑपरेशन बि नाकाम थी वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। शर्मिंदगी ऐं रुसवाई हिंदुस्तानी फौज जो मुक़दर बणिजी चुकी आहे। जड़ी बूटनि जे ॻोल्हा लाइ निकितल नीलम माथरीअ जे साओ नाड़ वारे 5 नौजवान 2 ॾींहनि खां गुम आहिनि। गुम थियल नौजवाननि में सरफराज, मोहम्मद फैज़, शेर अफजल, सिद्दीक ऐं गुलाम रसूल शामिल आहिनि। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त राह सां तालुक रखंदड़ सोशल मीडिया ऐं भारतीय अख़बारूं कोड़ी ऐं मनगढ़ंत प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे। हिंदुस्तान जी हिक ॿी किरियल साज़िश बेनकाब थी वई आहे। फेक एनकाउंटर्स जे स्पेशलिस्ट हिंदुस्तानी फौज जो हिकु ॿियो फॉल्स फ्लैग ऑपरेशन बि नाकाम थी वियो। अवां खे ॿुधनि त शर्मिंदगी ऐं रिसवाई हिंदुस्तानी फौज जो मुक़दर बणिजी वई आहे। जड़ी बूटिन जी ॻोल्हा में निकितल नीलम माथरी जे साऊ नाड़ो वासी 5 नौजवाननि 2 ॾींहनि खां गुम आहिनि। गुम थियल नौजवाननि में सरफराज, मोहम्मद फैज़, शेर अफजल, सिद्दीक ऐं गुलाम रसूल शामिल आहिनि। मक़ामी माण्हुनि पारां जणायो वियो आहे। राह सां तालुक रखंदड़ सोशल मीडिया ऐं भारतीय अख़बारूं कोड़ी ऐं मनगढ़ंत प्रोपेगेंडा शुरू करे छॾी। अवां खे ॿुधायूं पिया त भारतीय अख़बारनि ऐं प्रोपेगेंडा सोशल मीडिया 5 मबैना दहशतगर्दनि खे मारण जो ढोंग बि शुरू करे छॾियो आहे। लॻे थो त मकार ऐं क़ाबिज़ भारतीय फौज ग़लतीअ सां बॉर्डर क्रॉस कंदड़ नौजवाननि खे शहीद करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं त हिंदुस्तान जी हिक ॿी किरियल साज़िश बेनकाब थी वई आहे। फेक इनकाउंटर्स जे स्पेशलिस्ट हिंदुस्तानी फौज जो हिकु ॿियो फॉल्स फ्लैग ऑपरेशन बि नाकाम थी वियो आहे। अवां खे ॿुधो त शर्मिंदगी ऐं रुसवाई हिंदुस्तानी फौज जो मुक़दर बणिजी चुकी आहे। जड़ी बूटिन जी ॻोल्हा में निकितल नीलम माथरी जे साऊ नाड़ो वासी 5 नौजवान 2 ॾींहनि खां गुम आहिनि। गुम थियल नौजवाननि में सरफराज, मोहम्मद फैज़, शेर अफजल, सिद्दीक ऐं गुलाम रसूल शामिल आहिनि। राह सां तालुक रखंदड़ सोशल मीडिया ऐं भारतीय अख़बारुनि कूड़ी ऐं मनगढ़ंत प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे। अवां खे ॿुधायूं त भारतीय अख़बारुनि ऐं प्रोपेगेंडा सोशल मीडिया 5 मुबैना दहशतगर्दनि खे मारण जो ढोंग बि शुरू करे छॾियो आहे। लॻे थो त मकार ऐं क़ाबिज़ भारतीय फौज ग़लतीअ सां बॉर्डर क्रॉस कंदड़ नौजवाननि खे शहीद करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया। हिंदुस्तान जी हिक ॿी किरियल साज़िश बेनकाब थी वई आहे। फैक इनकाउंटर्स जी स्पेशलिस्ट हिंदुस्तानी फौज जो हिकु ॿियो फॉल्स फ्लैग ऑपरेशन नाकाम थी वियो आहे। शर्मिंदगी ऐं रुसवाई हिंदुस्तानी फौज जो मुक़दर बणिजी चुकी आहे। अवां खे ॿुधायूं त जड़ी बूटनि जी ॻोल्हा में निकितल नीलम माथरी जे साऊ नाड़ो वासी 5 नौजवान 2 ॾींहनि खां गुम आहिनि। गुम थियल नौजवाननि में सरफराज, मोहम्मद फैज़, शेर अफजल, सिद्दीक ऐं गुलाम रसूल शामिल आहिनि। अवां खे ॿुधायूं त राह सां तालुक रखंदड़ सोशल मीडिया ऐं भारतीय अख़बारुनि कूड़ी ऐं मनगढ़ंत प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे। भारतीय अख़बारुनि ऐं प्रोपेगेंडा सोशल मीडिया ते शाया कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं त हिंदुस्तान जे हिक ॿी किरियल साज़िश खे बेनकाब बणायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शर्जी। असद, अपडेट कजो। बिल्कुल हिंदुस्तान जी हिक ॿी जेका कूड़ी साज़िश आहे उहा बेनकाब थी वई आहे। फेक इनकाउंटर स्पेशलिस्ट हिंदुस्तान जी फौज जेका आहे उन फॉल फ्लैग जेको ऑपरेशन आहे उहो बुरी तरह जेको नाकाम वियो आहे। इन हवाले सां हिंदुस्तान खे वॾी रुसवाई बि साम्हूं आई आहे। वादी नीलम ग्रेस वैली साउनार सां तालुक रखंदड़ 5 नौजवान जेके जड़ी बूटिन जी तलाश में निकितल हुआ उहे अञा ताईं घरनि ॾांहुं वापसि न आहिनि आया। लोकल इंतज़ामिया ऐं मुतासिर ख़ानदान मूजिबि त उहे गुम थियल नौजवाननि में मोहम्मद फैज़ जंहिंजी उमिरि 33 साल आहे, शेर अफज़ल जंहिंजी उमिरि 26 साल आहे, सिद्दीक जंहिंजी उमिरि 37 साल आहे, गुलाम रसूल जंहिंजी उमिरि 33 साल ऐं सरफराज जंहिंजी उमिरि 40 साल आहे, इहे अञा ताईं गुम आहिनि। मुतासिरनि जे घर वारनि जो चवणु आहे त इन्हनि जी गुमशुदगी जी रिपोर्ट फौरी तौर ते असां मक़ामी थाणे में ॿुधाई आहे। ऐं इन खां अॼु खां 2 ॾींहं अॻु अचानक राह सां जेको जुड़ियल हिकिड़ी सोशल मीडिया अकाउंट मां हिंदुस्तानी अख़बारनि कूड़ी प्रोपेगेंडा उन मुतालिक़ शुरू करे छॾी आहे। राह सां ॻंढियल सोशल मीडिया अकाउंट 5 नामनिहाद दहशतगर्दनि खे पकड़ण जो ढोंग रचाइण शुरू कयो आहे ऐं उन्हनि नौजवाननि मुतालिक़ उन्हनि खे ज़ाहिर कयो पियो वञे। कुझु देरि अॻु बि हिंदुस्तानी अख़बारुनि प्रोपेगेंडा जेका भारतीय सोशल मीडिया आहे उनजे अकाउंटनि मां इन्हनि खे मारिजण जो ढोंग बि रचाइण शुरू कयो वियो आहे। माज़ी में बि हिंदुस्तान तरफ़ां हिन क़िस्म जी मकारी ऐं सफ़ाकी ॾिसण में आई आहे। इन हवाले सां जेको हिन वक़्तु ताईं हिंदुस्तानी फ़ौज में जेका जुनूनी मीडिया आहे मासूम माण्हुनि खे दहशतगर्दी जे सां ॻंढे उन्हनि खे मारण वारा जेके मामला आहिनि उहे पाकिस्तान मथां लॻाइण शुरू कया आहिनि।
कैनेडा, कतर, इंग्लैंड ऐं दुनिया में जेको आहे सो हमेशह रसवाई खणण खां पोइ हिंदुस्तान हिन वक़्तु पूरी दुनिया में मुंहुं ॾेखारण जहिड़ो बि न रहियो आहे। जी असद शर तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।